भाई छोकर जो दे आव अखियों खोलियूं थई न मुझेरी मुझो बचड़ो तक खोलण जी गाल ही न तो करे। जी अख बुढ़ी थई ती गोली न थई। मालिक साईं असांजे बचड़े मथा रहम करे। मुझेरी अधो खमीसो भला हासिल होने तू हाँ छा तो चवे? वेचारो खमीसो टिबो बीमारी के सुञाणे ही नथो सके त आसरो वरी कहिड़ो ॾींदो? वेचारो वते दो ओट ते फकियूं ठाहींदो। पो तो छा सोचो मुझेरी छोकरे के मौत जे मुंह में छॾे ॾींदे या इन जो इलाज भी कराईंदे? तू ही ॿुधा भाई छा कजी छा कयां? चो तरफ़ इन बीमारी जो राकास पियो घुमे। को बेड़ो गोठ कोने जेको इन बीमारी का बचल हुजे। बुधण में आयो तो इन बीमारी में एकड़े मानू के दफनाए मोटन था तो वरी बियो मानू इन बीमारी में किरियो पियो। हाँ मालिक साईं असांजे गोठ मता रहम करे। हाँ मुझेरी हिते भी हाई बीमारी पहुंची वई आ। मानू छा थो करे सके? रब जी शय आ जेकॾहिं बख़्शे ॾे थो त उन जो करम, जे खसे थो वठे त उन जी हिकमत। असां माण्हू ॿियो करे बि छा था सघूं? बस रुगो उन जी रज़ा में राज़ी रहणो आहे। मुझेरी सॼे गोठ में कीअं न टहक हुया। बुखनि उञनि में भी असां हिम्मत कोन हारीसी, पर इन बीमारीअ त असांजा टहक ई खसे वता आहिनि। हर घर में दुख ही दुख आहिनि। तू खेर जो देगड़ो कढ ऐं सॼे गोठ में वंड। मालिक पाणे असांजे मथां इहा मुसीबत टारींदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।